अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी सादिया चन्ना ऑफिशियल यूट्यूब चैनल बि अची वियो आहे। यूट्यूब ते तव्हां सर्च कंदव सादिया चन्ना ऑफिशियल तव्हांखे चैनल मिली वेंदो। असांजी सिंधी तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट तमामु सुठी अदाकारा जंहिंखे मुख़्तलिफ़ ड्रामनि में तव्हां ॾिसंदा आहियो ऐं उनखे पसंदि बि कंदा आहियो। सो उनजे बारे में वधीक अपडेट्स जे लाइ तव्हांखे उन चैनल जॉइन करिणो पवंदो। सादिया चन्ना ऑफिशियल ते जेकॾहिं तव्हां वञी उन चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं बेल जे बटन खे दॿाए छॾींदव। उन सां थींदो ईअं त सादिया चन्ना जेका बि वीडियो रखंदी उहा फौरी तौर ते तव्हांखे उन नोटिफिकेशन ईंदो ऐं सादिया चन्ना जे बारे में तव्हांखे ॼाण मिलंदी उहा कहिड़ी एक्टिविटी करे पई, हिन वक़्तु कहिड़े ड्रामे जी शूट ते मसरूफ़ आहे ऐं मुस्तक़बिल में फ्यूचर में ईंदड़ वक़्त में कहिड़ो प्रोजेक्ट करे पई उनजे बारे में तव्हांखे समूरी ॼाण मिलंदी। तव्हां समूरा सिंधी माण्हू सिंधी आर्टिस्टनि खे सपोर्ट कंदा आहियो। बिल्कुलु उन ई तरीक़े सां सादिया चन्ना जे ऑफिशियल पेज खे तव्हां सपोर्ट कयो, इनखे लाइक बि करे छॾियो, हिन जी वीडियोज़ खे बल्कि सब्सक्राइब करे छॾियो। सब्सक्राइब करण सां गॾो गॾु बेल जे बटन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं तव्हांखे फौरी तौर ते उनजे बारे में अपडेट्स मिलनि ऐं तव्हां ॼाणे सघो त सादिया चन्ना हिन वक़्तु कहिड़े ड्रामे जी रिकॉर्डिंग में मसरूफ़ आहे। वॾी महिरबानी तव्हांजी।